सखर आबाद थाने ते पंज औरतुनि मथां सरकार जी फरियाद ते मंशियात फरोशी जो केस दाख़िल। आबाद पुलिस औरतुनि खे अदालत में पेश कयो। पुलिस पारां अदालत FIR में ॼाणायो आहे त ॻुझो इतलाउ मिलण ते सस्ती बस्ती वारे इलाइक़े में नाकाबंदी करे औरतुनि खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार कयल माई सस्वी मारफाणी, बशीरा मारफाणी, नजमा मारफाणी, हुरमत मारफाणी ऐं सस्वी मारफाणी शिकारपुर खां चर्स खणी सखर में विकिरो कंदियूं आहिनि। पंजई औरतूं रिक्शा में सवार हुयूं। रिक्शा ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। हर हिकु औरत खां 1-1 किलो चर्स बरामद थियो आहे। पुलिस अदालत सगोरी खां 15 ॾींहं औरतुनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। रिमांड मिलण खां पोइ औरतुनि खे वुमेन जेल कस्टडी कयो वियो। अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे नुमाइंदनि खे ॿुधायो वियो त गड़ी यासीन पुलिस कूड़े मुक़ाबले में दिलीजान मारफाणी खे मारे लाश पाण खणाए वई। 3 ॾींहंनि ते पाक किताब खणी लाश वसूल करण लाइ गड़ी यासीन थाणे पहुतासूं त SSP ऑफिस शिकारपुर घुरायो वियो। शिकारपुर पुलिस 8 ॾींहं मुख़्तलिफ़ थाणनि ते घुमायो। काल्ह सखर पुलिस खणाए आबाद थाणे ते मंशियात जी कूड़ी FIR दाख़िल कई आहे। पुलिस चए थी ॾोहारियुनि जूं औरतूं आहियूं, तव्हांजे मर्दनि जी सज़ा तव्हांखे ॾींदासीं। अदालत औरतुनि खे जेल कस्टडी जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची